अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि डायरेक्टर रिसर्च एंड असेसमेंट जूं, मेडिकल ऑफिसर जूं, इंग्लिश इंस्ट्रक्टर जूं, कंप्यूटर ऑपरेटर जूं, डिप्टी डायरेक्टर ऐं ॿियूं बि इलाही सारियूं जॉब्स आहिनि। डायरेक्टर रिसर्च एंड असेसमेंट जी जेका जॉब आहे उहा मेरीन फिशरीज़ डिपार्टमेंट में आई आहे। हिन लाइ क्वालिफिकेशन में सेकेंड क्लास या ग्रेड सी मास्टर्स डिग्री ज़ूलॉजी, फिशरीज़, बायोलॉजी, केमिस्ट्री, फ्रेश वाटर बायोलॉजी इन्हनि मां कंहिं में बि हुजे। हिन लाइ एक्सपीरियंस 12 सालनि जो हुजे। हिन जी मैक्सिमम एज लिमिट 40 इयर्स आहे। हिन जी वैकेंसी हिकिड़ी आहे ऐं हिन लाइ डोमिसाइल सिंध रूरल जो हुजे। मेडिकल ऑफिसर जी जेका जॉब आहे उहा बॉर्डर हेल्थ सर्विसेज पाकिस्तान ऐं मिनिस्ट्री ऑफ नेशनल हेल्थ सर्विसेज में आई आहे। हिन लाइ क्वालिफिकेशन में MBBS ज़रूरी आहे ऐं हिन जी एज लिमिट 22 खां 32 इयर्स ताईं आहे। हिन जी वैकेंसी हिकिड़ी आहे ऐं हिन लाइ डोमिसाइल पंजाब जो हुजे। इंग्लिश इंस्ट्रक्टर जी जेका जॉब आहे उहा स्टाफ वेलफेयर ऑर्गेनाइजेशन में आई आहे ऐं हिन लाइ मिनिमम क्वालिफिकेशन बैचलर डिग्री हुजे। स्पीड 80 वर्ड्स पर मिनट शॉर्ट हैंड इंग्लिश में हुजे ऐं 40 वर्ड पर मिनट टाइपिंग स्पीड हुजे। हिन लाइ एक्सपीरियंस 2 सालनि जो हुजे इंग्लिश स्टेनोग्राफर में। हिन जी वैकेंसी हिकिड़ी आहे। हिन लाइ डोमिसाइल खैबर पख्तूनख्वा जो हुजे। हिननि सभिनी जॉब्स में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 20 फरवरी 2023 आहे। वधीक इन्हनि जॉब्स ऐं इंफॉर्मेशन लाइ FPSC ते वञी वधीक मालूमात हासिल करे सघो था ऐं अप्लाई करे सघो था। अगर तव्हांखे असांजी वीडियो पसंद आई त इनखे लाइक कयो ऐं वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।